बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, अवामी न्यूज़ जे प्रोग्राम इलेक्शन 2024 में अॼु जो मेज़बान मुमताज़ बोज़दार हाज़ुर आहियां ऐं हिकु दफ़ो वरी NA-209 ते जेको तहरीक लबैक पाकिस्तान जी जेका उम्मीदवार आहे शबाना कौसर, उनजो मुड़ुसु चऊं शोर चऊं शाहिद रज़ा सिकंदरी ऐं डिस्ट्रिक्ट जो ज़िले जो सदर आहे सांगड़ जो तहरीक लबैक पाकिस्तान शाहिद रज़ा सिकंदरी साहिबु। साईं, मां सभिनी खां पहिरियों नंबर ते भली कार थो चवां। बिस्मिल्लाह, महिरबानी। शुरूआत कंदासीं असां शाहिद रज़ा सिकंदरी साहिब सां। साईं, अवां हिकिड़ी मज़हबी तनज़ीम जो वजूद कॾहिं आयो ऐं इलेक्शन में अव्हांखे ख़्यालु कीअं आयो, इलेक्शन में जेको शुरू खां वठी बीहण जो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ताजदार ख़त्म नबूवत ज़िंदाबाद ज़िंदाबाद ज़िंदाबाद। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त पाकिस्तान जो बुनियादु ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ते ठहियो ऐं पोयां 70 साल तारीख़ तव्हांजे साम्हूं आहे त इन कलमे सां जेको मज़ाक़ थियो, नालो त इस्लामी रियासत रखियो वियो, पर अमली तौर ते तव्हांखे पूरे पाकिस्तान में किथे बि इम्प्लीमेंट इस्लाम ते नज़र न आयो। अहिड़े वक़्त में हिकिड़ो ओचितो नून लीग जे तरफ़ां हिकु तमामु वॾो ग़लति कमु थियो जेको ख़त्म नबूवत जी शिक में तब्दीली थी। इन वक़्तु असांजे बानी तहरीक अल्लामा ख़ादिम हुसैन रिज़वी रहमतुल्लाह ताला अलैह पाण ज़िंदा हुआ ऐं पाण उन जे ख़िलाफ़ अमली मैदान में लथा ऐं उन खां अॻु में हिकु मज़हबी तहरीक लबैक या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले सां गाज़ी मुमताज़ क़ादरी रहमतुल्लाह ताला अलैह ते पंहिंजूं महिनतूं ऐं पंहिंजूं कोशिशूं पेश करे रही हुई। इन दौरान विच ते में ओचितो नून लीग जी तरफ़ां जॾहिं इहो मामिलो थियो त अमली तौर ते तहरीक लबैक पाकिस्तान फैज़ाबाद जे धरणे सां दुनिया जी तस्वीर ते साम्हूं उभरी, दुनिया जे नक्शे ते, ऐं अॼु अल्हम्दुलिल्लाह पूरे पाकिस्तान त छा पूरी दुनिया ते तहरीक लबैक पाकिस्तान जो नालो आहे। शाहिद रज़ा भाई, अव्हां जो मंशूर कहिड़ो आहे ऐं पाकिस्तान में जेकॾहिं खटे था वञो, अव्हांजो निज़ाम अचे थो त कहिड़ो निज़ाम आणींदो? जी, तहरीक लबैक पाकिस्तान जो मंशूर इस्लाम, पाकिस्तान ऐं अवाम। ज़ाहिर ॻाल्हि आहे, इन जो मक़सदु इहो आहे त असां इंशाअल्लाह ताला खटे पाकिस्तान में इस्लामी निज़ाम क़ाइमु कंदासीं इंशाअल्लाह तबारक व तआला। अच्छा, पाकिस्तान में वॾे तइदाद में अक़लियत बि रहे पई, हुन जे लाइ अव्हां वटि हिकिड़ी मज़हबी तनज़ीम आहे ऐं मज़हबी तनज़ीमनि खे जेको हिकिड़ो पेश कयो पियो वञे, इंतिहा पसंदि वग़ैरह जे नाले सां पेश कयो थो वञे, त इहो लेबल अव्हां कीअं लाहींदव ऐं अक़लियत जे लाइ अव्हां वटि कहिड़ो प्रोग्राम आहे? जी, अॼु छो त मीडिया जो दौरु आहे, का बि शइ लिखिजे कोन थी। जिन माण्हुनि लेबल लॻायो हुननि पंहिंजे ख़ौफ़ जे करे लॻायो, जॾहिं त अमली मैदान में तव्हांखे तहरीक लबैक पाकिस्तान सां गॾु अक़लियतूं बाक़ाइदा तौर ते नज़र ईंदियूं। तव्हां लाहौर में ॾिसंदव त बाक़ाइदा तौर ते अक़लियत गॾु आहे। ऐं बाबा जी रहमतुल्लाह ताला जे ज़माने में पाण ईसाइनि खे, जिन खे माण्हू भंगी करे चवंदा आहिनि बाबा जी, उन्हनि खे पाण सां गॾु विहारे ॿुधायो त अक़लियत जो मुकमिल तहफ़ुज़ इस्लाम में ई आहे। शाहिद रज़ा साहिबु, खिप्रो में अव्हां वर्क कया आहिनि ऐं PS 41 ते NA-209 ते, छा था सम्झो अवाम तब्दीली चाहे थी इन हवाले सां? जी, अवाम तब्दीली चाहे त ज़रूरु थी, पर हीउ जेको पुराणो दस्तूर आहे ख़ौफ़ जो, उहो ख़ौफ़ छायल आहे माण्हुनि जे मथां। ऐं कुझु तालीम जे न हुजण जे करे शऊर जी कमी बि आहे त माण्हू नसलनि खां वठी जन पार्टियुनि जा ग़ुलामनि दिली तौर ते चाहिनि था त असां तब्दीली अचे ऐं इस्लामी निज़ाम अचे, पर हीउ जेको मौजूदा वॾेराणो निज़ाम आहे उहो उनखे ख़ौफ़ ज़दा करे रहियो आहे। छा जो ख़ौफ़ आहे जेका अव्हां ॻाल्हि कई आहे, त कहिड़ो ख़ौफ़ आहे उहो थोरो नाज़रीन खे हिकिड़ो खुली तरीक़े सां ॿुधाइजो। सही, ख़ौफ़ जेकॾहिं हिकिड़ो हारी कंहिंजी बनी ते वेठल आहे ऐं हू चाहे थो त कंहिं नए माण्हू खे चूंडा पुराणे दस्तूर खां निकिरां, त पहिरियों ख़ौफ़ हुनखे इहो थो ॾिनो वञे, भाउ तोखे बनी तां उथारे छॾींदुसि। ऐं जेको अजीब तसवुर तव्हांखे ॿुधायां त ख़ौफ़ ऐं ज़हन ते हिकु अजीब इन्हनि जे तरफ़ां, ॿियनि पार्टियुनि जे तरफ़ां, त ग़रीब माण्हू खे चयो थो वञे त बाबा जेकॾहिं तूं पीपल्स पार्टी खे वोट न ॾींदे त बेनज़ीर वारा पैसा बंदि थी वेंदा। त हाणे इन बुख जे दौर में जेकॾहिं ग़रीब कंहिंखे 15-20 हज़ार मिलनि था महीने ॿिनि खां पोइ, त उहो वीचारो ज़हनी तौर ते मफ़लूज थी थो वञे ऐं सोचे थो वाक़ई कि त हीउ बेनज़ीर जा पैसा आहिनि, हुनखे वोट न ॾींदुसि। त सभिनी खां वॾी त दहशत इन शइ जो नालो आहे न त माण्हुनि खे ज़हनी ग़ुलाम ऐं माण्हुनि खे पेट में ॿधी छॾिजे, उन्हनि खे अहिड़ो अजीब तसवुरु ॾिजे त बाबा जेकॾहिं तव्हां असां सां गॾु न बीहंदो तव्हांजी मानी बि बंदि थी वेंदी। सर, इहा त हिकिड़ो पीपल्स पार्टी ॻाल्हि कई त GDA जा बि वोटर आहिनि, MQM जा बि आहिनि, जमायत इस्लामी बि मैदान ते बीठल आहे, उन हवाले सां छा था चओ?
ओवरऑल वॾेरा त हर पार्टी में मौजूदु आहिनि, जंहिं बि पार्टी जी ॻाल्हि कंदो त वॾेरा ऐं ग़रीब, इहो त हिकिड़ो वॾे अरसे खां सिस्टम हले पियो त ग़रीब वीचारो कंहिं न कंहिं वॾेरे जी ज़मीन ते वेठल आहे। पहिरियों हुनखे ख़ौफ़ इहो थो ॾिनो वञे त बाबा वोट न ॾींदे त तोखे ॿनी तां उथारींदासीं, तुंहिंजो हिते त हाणे तव्हां ॾिसो पिया, को चयोसि पाणी बंदि करे छॾींदासीं, को थो चयोसि मानी बंदि करे छॾींदासीं, को हुनखे ख़ौफ़ थो ॾिए त बाबा 8 तारीख़ खां पोइ 9 तारीख़ बि अचणी आहे। त इहे समूरा इहे ख़ौफ़ आहिनि जंहिंजे करे माण्हू तब्दीली चाहण जे बावजूद बि पंहिंजो हक़ आज़ादी सां कोन था इस्तेमालु करे सघनि पिया। अवामी न्यूज़ इलेक्शन 2024 जे इन प्रोग्राम में ख़ासि करे PS 41 ऐं 209 जे वोटरनि खे कहिड़ो पैगाम ॾींदो? असांजो पैगाम इहो ई आहे त 70 साल 75 साल आज़माए ॾिठो सभिनी खे, सभिनी जन तव्हांखे रोटी कपिड़ा मकान चयो हुयो, हू तव्हांखां रोटी बि खसे विया, कपिड़ा बि खसे विया, मकान बि खसे विया। बाक़ी इस्लाम जो पैगाम आहे त इस्लाम ॾे अचो, तहरीक लबैक पाकिस्तान जो नज़रियो पाकिस्तान जी कंहिं बि जमात वटि कोन्हे। पैगाम इहो ई आहे त अल्लामा साद हुसैन रिज़वी फरमाईंदा आहिनि त बुज़ुर्गनि जो कौल आहे, ज़ुल्म जे ख़िलाफ़ु जेतिरे देरि सां उथंदव क़ुर्बानी ओतिरी वधीक ॾियणी पवंदी। त सुभाणे जो असांजो नस्लूं असांखे चवनि त बाबा तव्हां असांजे लाइ छा कयो, त अॼु वक़्तु आहे, अॼु उथो ऐं पंहिंजे हुक़ूक़ लाइ उथो ऐं निज़ाम मुस्तफ़ा सां गॾु बीहो। महिरबानी। शायदि रज़ा सिकंदरी साहब, अवां इलेक्शन 2024 जे इन प्रोग्राम में अवामी न्यूज़ में शिरकत कई, अवां जा लख लख कुर्ब। नाज़रीन, अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। NA 209 जो उमेदवार आहे शबाना कौसर आहे, उनजो मुड़ुसु चऊं, शोर चऊं उर्दू में, ज़ुले सदर तहरीक लबैक पाकिस्तान सां गॾु जो सदर आहे। इन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, फ़ैसिलो अवां ते था छॾियूं। वरी ॿिए कंहिं प्रोग्राम में अवां सां हाज़ुर थींदासीं। तेसीं ताईं अवां जे मेज़बान मुमताज़ बोज़दार खे इजाज़त ॾींदा। ख़ुदा हाफ़िज़। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।